कोरोना वायरस के फैलजण के खतरे के सबब सिंध समेत पूरे पाकिस्तान के लॉकडाउन किया वियो आहे। माण्हू बुख ऐं बदहाली की ज़िंदगी गुज़ारे रहा आहिनि। सिंध के वॾे वज़ीर माण्हुनि खे हथ ॿधी जिते घरनि में रहण लाइ चयो आहे ऐं तसल्ली ॾिनी आहे त हीउ वक़्तु बि गुज़री वेंदो, मगर माइक्रो फाइनेंस बैंकुनि जे मुलाज़िमनि पूरे सिंध में माण्हुनि खे ख़ुदकुशी करण ते मजबूर करे छॾियो आहे, जिन में खुशहाली बैंक, सिंध बैंक, अपना बैंक, दी फर्स्ट माइक्रो फाइनेंस बैंक, थरदीप बैंक, NRSP बैंक ऐं ॿियनि बैंकुनि जा मुलाज़िम हिन मुसीबत जी घड़ीअ में बि माण्हुनि जे घरनि जे ॿाहिरां अची परेशान कनि था। जॾहिं त गवर्नर स्टेट बैंक जो चवणु आहे त असां पाकिस्तान बैंक एसोसिएशन सां गॾु स्कीम अनाउंस कई आहे त जिन माण्हुनि नंढा कर्ज़ खया आहिनि उन्हनि जी मुद 1 साल ताईं वधाई वञे। हुननि चयो त हिन में वधि खां वधि माण्हुनि खे फ़ाइदो रसी रहियो आहे ऐं इन खां अलावा बि माण्हुनि जे लाइ जेको रिलीफ प्रोग्राम शुरू कया वेंदा। मगर अफ़सोस जी ॻाल्हि हीअ आहे त उहे बैंकूं पाकिस्तान गवर्नमेंट जी ऐं स्टेट बैंक जे बयाननि जी उबतड़ कंदे अबोझ माण्हुनि खे जिन खे पंहिंजो नालो लिखणु नथो अचे उन्हनि जे ॾुखे वक़्त में मदद करण जे बजाय उन्हनि अबोझ माण्हुनि खे धमकियूं ॾेई किस्त जा पैसा वठनि थियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमारे मुल्क में कोरोना वायरस की वबा जब से फैली है तो इसकी मईशत पे जो असरात नुमाया हो रहे हैं उनको कम करने के लिए हुकूमत ने बहुत सारे इक़दाम लिए हैं। इसमें टैक्स रिफ़ंड्स की जल्द अज जल्द अदायगी, एहसास इमरजेंसी कैश प्रोग्राम और दीगर इक़दाम शामिल हैं। मैं आज आपसे स्टेट बैंक की एक लोगों के रोज़गार बचाने की स्कीम का ऐलान कर रहा हूँ। हमने पिछले हफ्ते पाकिस्तान बैंक्स एसोसिएशन के साथ मिल के स्कीम अनाउंस की थी कि जिन लोगों ने कर्ज़े लिए हुए हैं उनका प्रिंसिपल 1 साल के लिए एक्सटेंड हो जाए। मैं आपको बताना चाहता हूँ कि इस 1 हफ़्ते के दौरान तकरीबन 70,000 लोगों ने इस स्कीम का फ़ायदा उठाया है, जिसमें बेशतर छोटे कर्ज़े वाले हैं और इसका टोटल अमाउंट 1 हफ़्ते में 5 अरब रुपए है, जो कि 1 साल के लिए एक्सटेंड हो गया है और हम ये देख रहे हैं कि अगले हफ़्तों में और भी लोग इसका फ़ायदा उठाएंगे। आखिर में मैं ये पैगाम देना चाहता हूँ कि स्टेट बैंक मईशत को बहुत क्लोज़ली देख रहा है और आगे और इक़दाम लेने के लिए तैयार है। शुक्रिया। अरे बाबा हुन न तंग करे छॾियो, बैंकनि वारनि तंग करे छॾियो न। अच्छा हा, और हू चवनि था असांखे पैसा ॾियो। हाणे पैसा हींअर असीं पैसा वाक़ई हुनजा असां खया आहिनि, त खया आहिनि, पर कुझु असांखे गुज़िरियल साल में असां धकिजी वियासीं। उनजे करे हाणे हींअर छेलो जेको आहे 8,000 रुपयो करे और हू पिया घुरनि असां वापारी पियो घुरे 2,000 में। हा, असीं 2,000 8,000 2,000 में कीअं ॾियूं? न पर वापारी छो हींअर 2,000 रुपया घुरे पियो? हू त हिननि खे मजबूरी आहे, हिननि खे बैंक वारा तंग करे पाणे विकिणंदा ऐं इन में असांजो गुज़ारो कोन थो थिए न। अच्छा, ऐं पिड़ियूं हींअर बंदि आहिनि ईअं? बंदि आहिनि, रोड बंदि, रक्षा बंदि, बसूं बंदि। हिननि जे मोटरसाइकिल ते चढ़िया सिर ते बीहो रहनि, असांखे जीअण जंजाल करे छॾियो हिन। पर ये टाइम ते अबरा सबरा ये पैसा ॾींदा हुआसीं। जी जी। पर हेर साल जेको ही टाइम लॻो आहे, वक़्तु जेको आयो आहे, हर दुनिया ॾिठो पए। पर ही असां रोज़ सिर ते बीठा आहियूं, हाणे असीं वञूं कॾहिं असांखे अटो ई कोन थो मिले। अच्छा, हींअर बि पैसा तव्हां खां घुरनि पिया जेके हिन? जी जी जी, आओ जी आओ जी। अच्छा, जेके ही शहर बंदि थिया आहिनि लॉकडाउन, हिन खां पोइ बि घुरनि पिया, अचनि पिया रोज़ नियापा फ़ोन वग़ैरह ॾेरो। अच्छा, तव्हांजो छा मुतालबो आहे गवर्नमेंट खे? तव्हां छा इहो आहे गवर्नमेंट खे, असांजो सुवाल इहो आहे, भाई बाप आहे गवर्नमेंट, असां चवण इहे था चाहियूं फुटनि ताईं हाणे असांखे मुल्क ॾियनि, पोइ असीं थोरा थोरा करे अहिड़े हिसाब सां साईं ॾींदासीं।